लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं डॉक्टर शफ़क़त अब्बासी साहिब सां जारी आहिनि ऐं शफ़क़त अब्बासी साहिब सां असांजी गुज़िरियल वेक में जेका ॻाल्हि थी घणो करे हुन जूं जेके फैमिली स्ट्रक्चर आहे सेवन हैदराबाद कराची ऐं हींअर डॉक्टर साहिब जी निजी ज़िंदगी ते अचां पियो ऐं डॉक्टर साहिबु मुंहिंजो हिकिड़ो ई सुवालु हीअ आहे त हाणे अवां ॼावा त प्राइमरी खां वठी ॿुधायो त पोइ कीअं हली तव्हांजी ज़िंदगी? मां डॉक्टर साहिबु पंहिंजे भाउरनि भेनरुनि में सभिनी खां नंढो आहियां ऐं मूंखां 2 साल वॾो मुंहिंजो भाउ हूंदो मोहम्मद हुसैन, मां शफ़क़त हुसैन मुंहिंजो नालो आहे। मुंहिंजी इतफ़ाक़ इहा आहे त मुंहिंजी जेका डेट ऑफ बर्थ हुई अंग्रेज़ी खां जेका सिंधी हुई उहा 2 मुहर्रम हुई। त आशूरे वारे ॾींहं त उनखे शफ़क़त हुसैन करे अदा बाबा नालो रखियो, पर बाबा घणो करे सभिनी खां वॾो भाउ हूंदो हुन ग़ुलाम हुसैन नालो। ऐं त बहरहाल आउं जॾहिं हुन में प्राइमरी में जॾहिं दाख़िल पिया थियूं त बाबा खे इहो त हीअ अकेलो हूंदो त मथां वरी डिस्टर्ब थिए, त हुन पंहिंजो मुंहिंजो ऐं मुंहिंजे भाउ जी हिकिड़े ई दर्जे में दाख़िल कराए छॾियो। तव्हांखां जेको वॾो वॾो उहो ॿिन्ही खे पढ़ंदो न हो छा? पढ़ंदो हो, पर अच्छा, असांखे ॿिन्ही खे उन हिकिड़े जो दर्जे साल में विञाई। हा त ही गॾु पढ़नि ताकी ही हुन में उहो न थिए। मूंखे छा त थोरो अम्मा ऐं बाबा जो नंढो थोरो लाडलो बि हो त हुननि खे हूंदो त ही उहो न थिए। पोइ असां हुते प्राइमरी में माना असां गाॾी खाते में रहंदा हुआसीं। हिकिड़ो गाॾी खाते में तव्हांखे इहो कादी अकबर जी होटल हूंदी ओरिएंट, उन साम्हूं हिकिड़ो हूंदो मोती महल ऐं अफ़ज़ल होटल। हा, अफ़ज़ल होटल जे बिल्कुलु पोयां असांजो घरु हूंदो हो, माना इहो गाॾी खाते जो जेको इलाइक़ो आहे। ऐं इन गाॾी खाते में तक़रीबन असां सभु मिट माइट जीअं ॿुधायोमांव त मामा ऐं चाचा ऐं मासियूं इहे सभु हिते रहंदा। सवाइ असांजी हिकिड़ी मासी जेका उहा रहंदी राज सेन माए पासे इहो अब्बासी हॉस्पिटल में, हुन में प्रताप महल जेको आहे उन में रहंदा। त असां बहरहाल पोइ प्राइमरी में पढ़ी उते हिकिड़ो नंढिड़ो स्कूल हो मियां अली बख्श प्राइमरी स्कूल। उहो सरकारी आहे? न प्राइवेट अलाए सरकारी हो, उन ज़माने में तव्हां प्राइवेट पढ़िया आहियो? न उहो ईअं ई हूंदो स्कूल, मां सम्झां थो सरकार वटि उहो रजिस्टर हो। ऐं बि पीर सरंदी आहे नेता जाटा नेवासा उन्हनि जी जाइ हुई, उन में माना त इहो स्कूल उन्हनि किराए ते वठी कयो वरितो। ऐं ॿियो हिकिड़ो हुन सां गॾु हो बाज़ मोहम्मद गर्ल्स स्कूल, उहो वरी उन मथे चिते रहियो। तो तमामु माना त इहो सिंधी मीडियम में हिकिड़ो स्कूल हो, उते असां ॿई भाउर पढ़ियासीं। उन जा माना जेके प्राइमरी जा कुझु दोस्त यादि आहिनि, उन में हिकिड़ो नज़रमोहन जाकिरो, हिकिड़ो मुनवर सिद्दीकी हो पंहिंजो, उहो बि सेवण जो हो। ऐं तारिक भट्टी आहे जेको ही पंहिंजो जहांगीर सिद्दीकी वारनि खां, उनजो वॾो भाउ ख़ालिद भट्टी असां सां हो। हे 3-4 दोस्त असांजा इहो त पोइ उते असां पढ़ियासीं 5 दर्जा। पोइ आयासीं असांजो दाख़िला थी गवर्नमेंट हाई स्कूल पंहिंजो जेको गाॾी खाते में आहे गोल बिल्डिंग जे साम्हूं हैदराबाद में। 5 दर्जा वरी उते पढ़ियासीं त उन में बि माना त जॾहिं असां 8 दर्जे में पहुतासीं त बाबा जी मरहूम जी डेथ थी वई। बाबा जी डेथ थी वई त बाबा कहिड़ो साल आहे? इहो 69 में असां मैट्रिक कई आहे, माना ही 67 66 एतिरो हूंदो जेको यादि थो पियो मूंखे। त नंढो आहियां काफ़ी, 8 क्लास में आहियूं। ऐं त बाबा मरहूम इहो ॿुधाईंदो त मां जॾहिं पंहिंजो हिकिड़ी प्लैनिंग कंदो आहे त अलाह जी इंसान जी प्लैनिंग ॿी आहे ऐं अलाह जी पंहिंजो हिसाबु आहे। त बाबा चयो त मुंहिंजो हिसाबु हो त जॾहिं आउं रिटायर थींदो त मुंहिंजा 3-4 पुट वॾा जेके पंहिंजी नौकरियुनि ते लॻी वेंदा। पर इतफ़ाक़ इहो थियो त शौकत मरहूम खे ऐं दा सिकंदर ॿिन्ही खे TB उन ज़माने में तमामु ख़तरनाक बीमारी, उहा वराए वई। ऐं वॾो भाउ जेको आहे उन नौकिरी वोकिरी कोन कई त ईअं थोरो घरु थोरो डिस्टर्ब थी वियो। पोइ असांखे माना 8 दर्जे खां पोइ माना जेको वॾो भाउ असांजो था सिकंदर हो, उन तमामु घणी महिनत कई। अदा शौकत मरहूम त TB जे करे ई फोत थी वियो, पर अदा वरी रिकवर करे वियो सिकंदर। ऐं हुन एॾी महिनत कई आहे पंहिंजे ज़िंदगी में, माना त हुनजो 3 MA थियल अथसि, 2 डिप्लोमा थियल आहे LLB, ऐं सभिनी में कंहिंमें फस्ट क्लास, सेकेंड त कंहिंमें फस्ट क्लास, फस्ट ईअं पोज़ीशन्स में डिस्टिंक्शन सां पढ़ंदो आयो।
पंहिंजो औलाद बि हुअसि, असांजी सॻी चङो पंहिंजो चाचे जी धीउ आहे असांजी चाचा कादर बख्शी जेको सोठ थी न आहे तव्हांजी? सोठ भाभी सकीना उहा हुन सां माना त उनजी सोचे जीअं तव्हां चयो त मायुनि जा भाइनि जा सभिनी जा नाला ॿुधाया उन सां ई शादी थिए त पंहिंजो औलाद बि हुअसि त असांखे पंहिंजे औलाद वांगुरु हुन पाढ़ियो ऐं पोइ अदा जो असांखे इहो चयलो त भाउ तव्हां पैसनि जी फ़िक्र न कजो तूं असांखे ख़ाली पढ़ी ॾेखार बसि त अदा सभिनी भाउरनि ते ॾाढी महिनत कई पर पोइ इतफ़ाक़ इहो थियो त मुंहिंजो मरहूम भाउ जेको बादशाह उहो असांजी जाइ पेट जी छित तां किरी पियो त हुनजी डेथ थी वई ऐं मुंहिंजो ॿियो हुन खां वॾो भाउ जेको आहे अब्दुरऊफ़ उन बि 2 MA कयूं पर हुनजी MA 2 हुयूं 3rd क्लास या हुन में 2nd डिवीज़न में त हुनजी का अहिड़ी वैल्यू थी कोन ऐं उन खां वॾो भाउ हूंदो फारूक मरहूम उहो मूंसां ई रहियो घणो सभिनी खां वॾो मूंसां गॾु रहियो बहरहाल चवण जो मतिलबु आहे त पोइ आउं जॾहिं आयुसि त मूं तमामु घणी दिलचस्पी वरिती हिन में मां मैट्रिक में मां जॾहिं 1st डिवीज़न में पास थियो त हुन में डिवीज़न हूंदियूं A ग्रेड ऐं B ग्रेड कोन हा त अदा खे ॾिठमि त एॾो ख़ुशि हो त हिकिड़ो भाउ मुंहिंजो पढ़ी पियो पोइ मां छा कबो त मां चयो मेडिकल कंदासीं पोइ असांजी मेरिट ते वरी मुस्लिम कॉलेज में ॿिन्ही भाउरनि खे दाख़िल मिली इंटर ताईं हुते पढ़ियासीं पर उहो मरहूम बादशाह जेको बादशाह चवंदासीं त ऐं मोहम्मद हुसैन हिकिड़ो असांजो मासात हूंदो हुनखे चवंदासीं राजा तालपुर जेको हूंदो एॾा ई बादशाह हो त पोइ इंटर में मां तमामु सुठियूं मार्कूं खयूं पर जॾहिं वियासीं त दाख़िला न थी सघी थोरियूं मार्कूं घटिजी वियूं त मूं रिपीट कई हिकिड़ो साल पोइ उन में असांजो मां ज़िक्र न कयां त ॾाढी बेवाजिबी थींदी प्रोफेसर इदरीस सिद्दीक़ क़ाइम ख़ानी हूंदो हैदराबाद जो तमामु वॾो सर इदरीस नालो उन मूंखे 2 साल फ्री में ट्यूशन पढ़ाई ऐं फिज़िक्स जो त फिज़िक्स में हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी 99% आई 100 मां 19 में 99 फिजिक्स हुई मैथ हुई फिज़िक्स में बि तक़रीबन माना ईअं कैश मार्कूं थियूं मिलनि वॾी ॻाल्हि ऐं ॿिए दफ़ा मुंहिंजी 98 आई त उन करे मुंहिंजी जनरली परसेंटेज एॾी वधी थी त पोइ मुंहिंजी मेरिट ते हिते सिंध मेडिकल कॉलेज न ठहियो त मुंहिंजो टॉप ऑफ द लिस्ट नालो मेरिट में असां हिते अची वियासीं त आउं जॾहिं मुस्लिम कॉलेज में हुउसि उन ज़माने में हिकिड़ी ॾाढी तहरीकूं क़ौम परस्ती जूं सिंध यूनिवर्सिटी इहो में वञूं हेॾा त दौर आहे हा उन ज़माने में साईं GM सैद आयो हो असांजे हिन में हिकिड़ी वॾो जलसो कयईं चाचा हफ़ीज़ कुरैशी बि हो त मदद अली सिंधी ऐं शाह मोहम्मद शाह इहे सभु उते असां ॾिठा त शाह मोहम्मद शाह ऐं मदद अली सिंधी हुन ज़माने वर्कर हुआ माना ज़ाहिर आहे स्टेज ते त मथे हू वेठा हुआ जीअं बि त इहो उहो जलसो आहे जंहिंमें बम फाटे बम उन खां पोइ फाटो आहे या पहिरीं फाटो मूंखे एग्ज़ैक्ट यादि नथो पर उहो शहर में किथे ई मार्केट ते हा हिते मुस्लिम किथे कॉलेज जी हॉस्टल हा जे हा ॿाहिरां हिते ई थियो आहे दोस्तमंद पराचा हुन में हा क़त्ल थी ठीकु वियो आहे साईं उते ज़ख़्मी थियो बची वियो बची वियो साईं त उहो असां ॾिठो त उहो हिकिड़ो दौरु थींदो आहे न माण्हुनि जो जोश ख़रोश वारो ऐं ईअं पोइ मूंखे वरी थोरो शौक़ु थियो त स्टूडेंट यूनियन में बि हिसो वठां त आउं हुते स्टूडेंट यूनियन जे लाइ जनरल सेक्रेटरी जे लाइ इलेक्शन में डॉक्टर हिकिड़ो सुवाल थो पुछां हम्म। नंढे हूंदे व्यू कई त लीडर थियणु खपे या वॾो पुलिस वारो वालिद साहब तुंहिंजो पुलिस में हो या वॾो पुलिस वारो मां थियां या वॾो को जनरल थियां फ़ौज में वञी इन क़िस्म जो को ख़्यालु आहे मूंखे इहे कोन हो छो असांजे ख़ानदान में घणा डॉक्टर अच्छा त मुंहिंजो बि रुझान मतिलबु उन ई ज़माने उन खां पासे इहो लाड़ो रहंदो त उहो ई मूंखे डॉक्टर ठहिणो आहे मुंहिंजो मासड़ ॿुधायूं ख़ान बहादुर अब्दुल अज़ीज़ वरी उनजो पुटु जेको आहे इहो अब्दुल हमीद अब्बासी अदा मिठो उनजो पुटु पंहिंजो अब्दुल सत्तार अब्बासी उहो बि कार्डियोलॉजिस्ट मासी मुंहिंजी प्रोफेसर हुई मुंहिंजी मामे जी धीअ प्रोफेसर आबा ख़ुर्शीद जेका उनजो मुड़ुसु पंहिंजो प्रोफेसर त ख़ानदान में असांजे डॉक्टर तमामु घणो आहे ऐं हेॾा आपा मेहरून शाह जो जेको आहे जीअं फैमिली में असां ॿुधूं त ओॾी हाणे महिल उहो डॉक्टर अनवर ऐं मसूद नूरानी भाइर आहिनि न हा सॻा ॿार हा सॻा ॿार आहिनि ऐं हिन जो मज़ेदार किसो इहो आहे त जॾहिं 4 मार्च वारो किसो थियो त हीउ मेडिकल में हूंदो हू इंजीनियरिंग में हूंदो त हू गुम थी वियो त हिन खे ॿधी हिन जा नाला बि यादि मक़सूद अनवर नूरानी ऐं मसूद अनवर मसूद अनवर
त इन में मक़सूद हुननि चयो आहे मां मक़सूद आहियां, हुनजो मक़सूद जीअं आई त अनवर हाणे त नूरानी न उनखे खणी विया त पोइ अच्छा असां उन ई ज़माने जी ॻाल्हि थो ॿुधायां त जॾहिं दौरु आहे जॾहिं असां 8-9 क्लास में पढ़ूं पिया उन ज़माने में अदा कंदो पंहिंजो हिन में जेका हैदराबाद जी जेका इहे डिस्ट्रिक्ट काउंसिल में उन में अदा नौकिरी बि कंदो ऐं अदा पढ़ंदो बि हो ऐं अदा वरी सिनेमा ते हिकिड़ो मैनेजर बि हूंदो ऐं पंहिंजूं फिल्मूं बि जेको आहे उहो वठी ऐं हलाईंदो जीअं बिज़नेस अच्छा ऐं ॿियो अदा जो हुन कुझु गाॾियूं वठी उहो किराए ते माना ॾियणु मल्टी टास्किंग माण्हू हा हो मतिलबु मुख़्तलिफ़ तरीक़े जितां 5 रुपया घर कमाए सघनि घर जी पंहिंजो पूरत ऐं हा वज़न सभिनी उहो जो कंदो पोहाण त असांजो वॾो इहो सॼो ऐं उन ज़माने में हीअ जॾहिं तहरीक ॾी त इहो एंटी-1 यूनिट अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु मसरूर हसन ख़ान हैदराबाद जो DC तमामु हिकिड़ो नालो हुनजो टेरर हो हैदराबाद में उन ज़माने में पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ वरी ही उस्मान अली ईसानी साहिब बि हुते को पोस्टेड थियो पर उन 4 मार्च में उन ज़माने में जा फ़ोटो स्टेट ई कोन था पंफलेट छपाइणा हुजनि त पंफलेट किथां छपायूं त उन ज़माने में साइकिलो स्टाइल जेके मिशनूं हूंदियूं हुयूं किथां कनि त अदा जॾहिं पढ़ंदो त यूसुफ लगारी अदा जो तमामु घणो यूसुफ टालपुरा रहंदा अदा जी तमामु सुठी दोस्ती उन्हनि चयो अदा खे त भई तूं थोरो असांखे मदद करियो उहो डिस्ट्रिक्ट काउंसिल में उहो मिशन पई हूंदी पोइ राति जो अदा ई ऑफिस खोलाए हिननि जा सॼा ई साइकिलोस आहे पंफलेट वंफलेट करे पोइ हुन में CID लॻी ही थी किथां थो थिए किथां थो थिए नेठ अची पहुता त हितां पियो थिए बहरहाल हुन 4 मार्च में अदा जी तमामु वॾी कंट्रीब्यूशन रही पोइ अदा गिरफ़्तार बि थी वियो ऐं पोइ असांखे ख़बर पई त अदा गिरफ़्तार थिया त असांजे घर में जेको परेशानी रही अयूब ख़ान जो दौरु सख़्ती हुई पर आउं कॾहिं कॾहिं ॿुधायां त हिकिड़ो त हाणे हर दौर जी सख़्ती जो पंहिंजो तरीक़ो त अदा पहिरीं जॾहिं गिरफ़्तार न पियो थियो त हीअं असांजे घर ते आया बाबा छो जो रिटायर पुलिस जो माण्हू त अदा बाबा तॾहिं रूपो शो अदा तेसि ताईं रुपो छो शो ठीकु आहे त ओॾी महिल ई सख़्ती पई थिए त पोइ पुलिस वारा आया त ट्रकूं बि खणी आया जेकॾहिं नथा ॾियो माण्हू त तव्हांजो इहो सॼो सामान खटूं हंध बिस्तरा बुर्ची खानो जेको हुन ज़माने ते इहे मट ऐं दिला उहे बि खणी विया जानवर बि खणी वेंदा सॼियूं ट्रकूं भरे विया त असांखे विया हा खणी विया सभई अच्छा त हाणे इहो तॾहिं मिलंदो जॾहिं हू ईंदो त असां काफ़ी यादि थो पए असांखे मिट माइट खे बि न चयो त पोइ असांजी मदद कयो पोइ असां पट ते ई सुता पिया हूंदासीं पर पोइ ओॾी महिल हिकिड़े ॾींहुं आऊं ऐं मरो मुंहिंजो भाउ जेको आहे हुते ॿुधोसीं त अदा सिकंदर खे वठी आया आहिनि सेशन कोर्ट में हाणे अदा खां असां थोरो डिॼंदा पियासीं जो हू सख़्ती कंदो त पढ़ाई कयो हीअ कयो असां आयासीं त अदा वारा लाकअप में हुते हुआ जो त असां अची हुतां लिकी लिकी ॾिसूं पिया ओचितो अदा को ॾिसी वरितो असांखे असांखे सॾिकी वियो त हुन में प्रोफेसर नूरानी साहिब बि गॾु हो अदा सां ई 2 ॼणा हिन में हुआ पंहिंजो लाकअप में त उहो नूरानी साहिब मूंखे चयो त उहा जॾहिं 3rd ईयर में पहुचो न मेडिकल जे त पोइ थोरो गुम थी वञो न त गिरफ़्तारी थींदी मूं वांगुरु किरी वञे त हू त ॿिए खाते में मुफ़्त में पकिड़िजी वियो पोइ अदा असांखे इन करे कयो फ़िक्रु न कयो ही न कयो पर घर में छो तव्हांखे ॿुधायां त कमाइण वारो उहो ई हिकिड़ो बहरहाल को अदा पंहिंजी सेविंग कई त उहो कमु कुझु ॾींहं पोइ अदा पाण माना जॾहिं पेश थियो त हुन खां पोइ ई 4 मार्च जो केस हलियो मसूद नूरानी पंहिंजे किताब में 4 मार्च में लिखियो त आउं सम्झां थो त 4 मार्च में जेको वधि में वधि माली जिस्मानी रुहानी जेको नुक़सानु थियो उहो सिकंदर आबादी खां वधीक कंहिंजो न थियो हूंदो असां त शागिर्द हुआसीं हुननि जो त घर सॼो डिस्टर्ब थी वियो ऐं ख़ामोश मुजाहिद जीअं हुजे बहरहाल हुन खां पोइ इहो केस बि त ख़तमु थिया ऐं पोइ वरी अदा निकितो वरी खां नए सिरे खां पंहिंजो जुस्तजू कई ऐं पंहिंजो कारोबार कई बहरहाल असांखे त पढ़ाई कई हाणे कराची में जॾहिं असां आयासीं त कराची में हिकिड़ो ॿियो मसइलो अवल मूंखे हू ॿुधायो न मुस्लिम कॉलेज में तव्हां चूंडूं कीअं विड़ियूं हा चूंडुनि में आउं जॾहिं बीठुसि इलेक्शन में त ओॾी महिल ओॾी महिल तनज़ीमूं त के बि कोन्हनि तनज़ीमूं हुयूं कोन हा ऐं हुते तनज़ीम जी इलेक्शन बि घणो करे थींदी कोन बि थी नहीं LMC में बि ईअं थींदी हुते हिकिड़ो वरी पैक्ट कबा हुआ हीअ बीठो आहे हीअ बीठो आहे जनरल सेक्रेटरी में प्रेसिडेंट भई 200 वोट मूंखे ॾे तूं 100 मूंखे ॾे क़ुर ते रख हथु
ऐं ईअं पैक्ट थींदा हुआ। ऐं ॿियो इलेक्शन ॾाढी ॾुखी उन ज़माने में। असांजो सिंधी रवाजु आहे त जेको माण्हू तव्हांजे घर पहिरीं पहुची वियो तव्हां हुनखे ओके कई पोइ भले केरु कुझु बि करे। अदा मां वाइदो करे वेठो आहियां। ऐं ओॾी महिल अञा सखर में या होॾां को बोर्ड कोन ठहियल हुआ त हिकिड़ो सभु बोर्ड हो हैदरा न, हा हिकिड़ी यूनिवर्सिटी, हिकिड़ो बोर्ड हैदराबाद जो। हा त सॼी सिंध जो माण्हू हिते अची पढ़े। हाणे को सखर जो माण्हू त को घोटकी जो माण्हू त को बदीन जो माण्हू। हाणे इलेक्शन ईअं ई हूंदी त हुनजे घर वञिणो आहे, एड्रेसूं वठी असां मोटर साइकिलुनि ते वञी हुननि जे घर पहुचंदासीं, असांखे वोट ॾियो वोट ॾियो। उन ज़माने केसि ताईं वियो, जी केसि ताईं? मूंखे जेतिरो यादि थो पए त आउं हेसि ताईं माना बदीन ताईं वियो आहियां सभई जेके। ऐं उन दफ़ा मूंखे यादि आहे इलेक्शन जे ज़माने में थोरो सियारो बि हो त हीअ ॿुट ॿधी ऐं जेको आहे अजरक जो त माना हवा खां हवा बचाव जे बचे। लाइ। ऐं हिन पासे असां तक़रीबन माना त मोरू नवाब शाह ताईं वियासीं। अच्छा माशाल्लाह, 100 मेल छिकियो अथव। वॾो मतिलबु त उन ज़माने में ताज़ो डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा बि हुतां आयो पंहिंजो हिन मां कैडेट कॉलेज मां अची दाख़िला वरितोईं। हाणे सिंध जो असांजो हिकिड़ो माहौल पंहिंजो हो त हिकिड़ो शलवार कमीज़ सिंधी टोपी अजरक कुल्हे ते हुजे इन नमूने हलंदो। डॉक्टर साहबु आयो हुतां पंहिंजो हुतां त हिकिड़ो गुलनि वारियूं कमीसूं बेल बॉटम डिसिप्लिन माण्हू, हा बेल बॉटम जो डिसिप्लिन हुयो। डिसिप्लिन त कोन हो ईअं चऊं त पेटारे वारा हुआ न। हा पेटारे मां त जेका मूंखे ख़बर हुई त आसिफ़ ज़रदारी खे भई हिनखे ॿिन्ही खे माना त हुननि एक्सपेल कयो हो त न रवानगी ॾेखारियऊं ॿिन्ही जी। हा त हीअ हुते अची थियो त ज़ुल्फ़िकार ऐं असां त नंढे हूंदे माना क़ाज़ी अकरम जे घर में हुनजो पुटु आहे हफ़ीज़ अब्बासी ऐं हीअ हुनजो तॻो माना त हुनजो पुफीअ जो पुटु असां मीर राजा वारा जावेद वारा नंढे हूंदे गॾु ऐं मुनवर जेको असांजो सिद्दीकी त साईं नंढे हूंदे खां हिकिड़ी सुठी दोस्ती बि रही ते पोइ वरी हेॾां हलिया विया होॾां। पोइ ज़ुल्फ़िकार चयो त आउं बि त इलेक्शन में आहियां। अच्छा उहो बि अची वियो हिते दाख़िला वरितई, ठीकु थियो। त मां न घणी मिनत में कई यार पाण मासा घर जा ईअं न माण्हू कर आहिनि। तूं न कर त चई न मूंखे शौक़ु आहे। बहरहाल पोइ हिकिड़ी इलेक्शन थी मज़हर बलोच तव्हां सुञाणंदा हूंदव, गुज़ारे विया उहो सिपाह जो, बीबी जो हा हू बि रहियो गार्ड बि रहियो। ऐं उन बि तमामु घणी वर्क कई। ज़ुल्फ़िकार घणो सॼी सिंध में कोन निकितो। ॿियो वरी माण्हुनि खे ई ट्रेंड वणंदो कोन हो पैंट शर्ट वारो ऐं गुलनि वारियूं कमीसूं ऐं हिन जूं त ऐं ॿियो त नओं हुन सां पोइ त बहरहाल उहा इलेक्शन मां तमामु वाज़े मेजॉरिटी सां खटी। हाणे ऐं तव्हां टे बीठो सदर जे लाइ? न जनरल सेक्रेटरी अवां टई? हा सदर लाइ बीठो मुख़्तियार चांडियो ऐं उहो खटियो ऐं उहो वरी कंडियाल पदीमन जो तव्हां हुतां गाॾी काथे हो। पोइ बहरहाल असांजो तमामु हिकिड़ो मोहतरम उस्ताद साईं अला बख़्श निज़ामाणी हुन ज़माने में असांजो अल्लाह बख़्श जंहिं हुते कैडेट कॉलेज पहिरियां खोलियो हो मीरपुर ख़ासि, उहो ई असांजो माना त प्रिंसिपल हो। ऐं असांखे अच्छा तमामु हिकिड़ी पिदराना शफ़क़त जीअं चइनि न उहो त वॾो माण्हू, हुनजो वॾो अहसान आहे माण्हुनि ते। हा उहो वञो हुन में हूंदो ऐं पंहिंजो उस्ताद तमामु सुठा तव्हांखे मुंहिंजा अब्दुल हक आलबाणी नालो हूंदो सिंधी जो असांजो तमामु सुठो ऐं उहे पढ़ंदा। बहरहाल हुते पोइ असां इलेक्शन खां पोइ डॉक्टर साहिबु फ़र्क़ु घणो बीठो? पहिरियों नंबर तव्हां आयो? पहिरियों आउं आहे, ॿियो हिते मज़हर हो। अच्छा ऐं डॉक्टर साहिबु त ॿुधाइनि पियो त ईअं आयो नओं आयो न? हा नओं बि आयो जॾहिं फॉर्मेलिटी जे हिसाब सां अची बीठो त हुनखे ख़बर बि हुई असांखे डेफिनेटली त रिज़ल्ट इहे अचणी आहे। पर असांजो कॉम्पिटिशन मज़हर सां मुंहिंजो घणो। उन खां पोइ ख़ैर असां अची वियासीं वरी सिंध मेडिकल कॉलेज। हाणे जेका तव्हां ॻाल्हि पंहिंजो इंट्रोडक्शन कराई त डॉक्टर साहिबु ॾिंगो पोइ ऐं जहिड़ा जटा इहे जहिड़ा जटा असांखे पिया ॻिची में। अच्छा ॻिची में या पिया ते कराची में आयासीं नओं सिंध मेडिकल कॉलेज जिना हॉस्पिटल सां गॾु कयूं जिना हॉस्पिटल फेडरल जी। असां प्रांत कॉलेज सूबाई हो हा फेडरल। हू असांखे मञनि न असां ॿियनि मेडिकल कॉलेजनि में ॾिसंदा हुआसीं त बाबा असां हलिया वेंदा हुआसीं मेडिकल स्टूडेंट आहियूं त प्रोफेसर बि हुनखे ॾिसी वठंदा हुननि खे जेको थोरी ड्यू रेस्पेक्ट मिलंदी। हिते त हुनजो किसो ई कोन पियो थिए ऐं असांजो हुननि सां को वास्तो न हुजे ऐं ॿियो असांजी का हॉस्टल न हुजे। कराची में नवां असां त शुरू में रोज़ु चवंदासीं असांखे भई हैदराबाद मोकिलियो जिते घरु आहे असांजो।
उहो हिते हुन ज़माने में जमियत जो होल्ड हूंदो हो। हाणे जमियत जो नालो त मूंखे इहो थींदो आहे कॾहिं त जॾहिं जमायत इस्लामी आहे ऐं उन जी ज़ैली तंज़ीम आहे स्टूडेंट जी जमियत जमियत इस्लामी जमियत तलबा। इस्लामी जमियत तलबा, त हुननि खे त हिकिड़ो इस्लामी तरीक़े सां हलणु खपे, पर उन्हनि वटि इहो हूंदो त सिंधी कराची छो आया? अच्छा, इहो तॾहिं हा हुयो। हा, तव्हां आया छो आहियो, तव्हांजो वास्तो कहिड़ो आहे, हीअ आहे उहा, त पोइ उहो जेको असां सां हिननि थोरी शुरू में कई त उन्हनि जे करे उन्हनि सां असांजी तिख मिठ हलंदी हुई। ऐं कराची में तव्हांखे ॿुधायां त हुननि जो को कॉलेज कराची जो अहिड़ो कोन हो जंहिंमें ही न खटंदा हुजनि। कराची यूनिवर्सिटी, NAD यूनिवर्सिटी, दाऊद इंजीनियरिंग कॉलेज, तॾहिं अञा इहे यूनिवर्सिटी NAD न न न थी। NAD अञा कॉलेज हा, हुयो, कॉलेज ख़ाली यूनिवर्सिटी हो हुई। कराची त यूनिवर्सिटी दाऊद वॾी वारनि जो यूनिवर्सिटी। आहे त इहे सभई जेके कॉलेज हुआ इन्हनि मां ही जेके हूंदा सभु ही खटंदा हुआ। ऐं हुनजी बदमाशी हूंदी हुई। मौलाना मौदूदी साहिबु कॾहिं बि अचे त उन ज़माने में क्लेशन न हूंदी, स्टैंड गन हिकिड़ी हूंदी हुई, त पठान छोटा खान बड़ा खान हुन तां गन खणियो पिया हलंदा हुआ, त हिकिड़ो बदमाशी ऐं टेरर हुननि जो हूंदो हो। हाणे हुन टेरर वारनि सां जॾहिं मुंहुं ॾियणो आहे त इहो तव्हांखे छोटा खान ऐं बड़ा खान नाला आहिनि? हा, नालो मूंखां हुनजा हूंदा हुआ ई पठान, पठाननि खे ई विरिहाइण में कंदा अॻियां इस्लाम जो नालो ॾेई। ऐं जेको कराची वारो जमायती हो उहो घणो कोन विढ़ंदो विढ़ंदो कोन। हिकिड़ो कराची यूनिवर्सिटी मां हिकिड़ो प्रेसिडेंट जो हक़ानी हो, कहिड़ो जेको हुसैन हक़ानी। हुसैन हक़ानी, उहो जमियत जे तरफ़ां ई हा, हुतां उहो खटियो। इस्लामी जमियत तलबा हो। हा, इन्हनि जो दौर वरी पोइ अची हिननि भाई को सरदार रहीम रहीम वारनि ऐं हा सरदार हुनजो ॿियो भाउ आहे जेको उहो NAD में हो, कयूं। कयूं न, ॿियो हिकिड़ो नंढो हुन खां अच्छा, मूंखां नालो थो विसरे, पर उहो जेके आहे ॿिन्ही जेको आहे सो पोइ हुन हुतां यूनिवर्सिटी मां कटियो हिननि उन्हनि पोइ प्रोग्राम। यूनाइटेड उहा हा, ठाही त स्टूडेंट। असांखे पोइ सर्वाइव करण लाइ असांखे इहो ई तरीक़ो हो त सिंधी बलोच पठान जेके बि हिते आयासीं जिन खे ही ओपिरो विया सम्झनि, असां पंहिंजो इताद ठाहियो। इहो ई इताद वरी असांजो पोइ दाऊद इंजीनियरिंग कॉलेज में ठहियो, इहो ई इताद वरी पोइ असांजो हुते बि ठहियो पंहिंजो NAD में बि। त केॾी महिल बि इहो हूंदो त पंहिंजो सर्वाइव करिणो आहे त जेकॾहिं कंहिंसां बि कंहिं सिंधी सां ज्यादती थिए त तव्हां पहुचंदव। सॾ ते सॾु ॾियो। हा, असां हुते वेंदासीं, हिते वरी हूंदो हुओ पंहिंजो दाऊद इंजीनियरिंग में मरहूम जुनैद सूमरो ऐं इश्तियाक सूमरो ऐं ताज सूमरो ऐं जखराणी हिम्मत अली जखराणी, इहे 8-10 छोकिरा हूंदा। त इन्हनि जो इहे ग्रुप ऐं पीर मौज़म, पीर मज़र जो भाउ। पीर मत, इहे सभु हुते पढ़ंदा हुआ। इहे असां वटि अची ईंदा, हुननि वटि थिए त असां हलिया वेंदासीं, कॾहिं NAD में हलिया वेंदासीं। हाणे सिंध मेडिकल कॉलेज में तव्हां सां नामियारा खे माण्हू गॾु कहिड़ा पढ़नि? नामियारा नाला जेके आहिनि क्लासी क्लास फेलो जेके असां शुरू में दाख़िला थियासीं त असां तां हिकिड़ो हूंदो लाला रशीद पठान, गुलाम नबी मेमण मरहूम, मरहूम, उहो गुज़ारे वियो, ऐं सिकंदर शाह हो, पीर निज़ाम सरंदी हो, ऐं सिद्दीक़ शेख हो, शहाब शेख हो, मंज़ूर शेख हो, उहे अञा आहिनि हिते। ऐं ॿियो हिकिड़ो पंहिंजो तौफ़ीक़ शाह हो, सैफुल्ला निज़ामाणी हो, अच्छा, हा जेको हुते आहे, टंडे ऐं सूमरे वारो। टंडे सूमरे वारो, ऐं पंहिंजो छा अच्छा, चवंदा आहिनि, सैफुल्ला बि SMCN आहे? जी हा, सैफुल्ला असां हा, वटि रहंदो हो। ऐं सैफुल्ला जो इहो हूंदो त हिनजी वरी मीर अली बख्श वारनि सां बि थोरी हा, सलामदात सुठी, हीअ पलीअ साहिब सां वेझो हूंदो। असां वरी पोइ उते सिंधी शागिर्द तहरीक जो पहिरियों सदर। अच्छा अच्छा, हा, हा, त हीअ इहो कंदो त हिन सां मूंखे घणी लाइन ॾिनी त SST ठाहियूं, हिते कयूं, त मूं हुनखे चयो त हिते GS सिंध SST ऐं कंदासीं, छोकिरा आहियूं थोरा, त इन करे सिंधी मेडिकोस ठाहियो। ऐं सिंधी मेडिकोस में सभु हिकिड़े प्लेटफॉर्म, न त पोइ हिकिड़ो GS सिंध थींदो, हिकिड़ो मारूड़ा थींदो, हिकिड़ो पीपल थींदो, हिकिड़ो हीअ थींदो। सख़्ती कंदासीं कंहिं बि ॿी तनज़ीम जी या फिर सिंधी तनज़ीम जी ॿी का हिते न थिए, त पोइ असां सभिनी सिंधी मेडिकोस ट्राई कई। उहो सिंधी मेडिकोस जो पायोनियर बानी प्रेसिडेंट आउं हुउसि। इन खां पहिरीं डॉ मेडिकल कॉलेज में हुई, हुते अब्दुल ख़ालिक बिरोई वारा ऐं असांजा सीनियर आहे, पर हेॾां वरी असां पंहिंजी अलॻि ठाही। उते कंहिं ठाही डॉक्टर साहब? उते मूंखे ख़बर कान्हे, पर जॾहिं असां आयासीं तॾहिं ख़ालिक बिरोई उते जेको प्रेसिडेंट हो। ऐं
उते पंहिंजो लियाकत कादी वारनि वरी हिकिड़ी महिराण अलाए कहिड़ी ठाही पंहिंजो मेडिको लियाकत कादी हुनजो जेको हूंदो न हैदराबाद जो कहिड़ो पंहिंजो माना हिन जो इहो सईद कुरैशी वारनि जो ऐं हिननि जो मामो ऐं हैदराबाद जो को गिदू हॉस्पिटल वारो हूंदो डॉक्टर अबरार काज़ी इम्तियाज़ काज़ी वारा न या न हू हू जेके काज़ी अख्तर अली जी काज़ी जो भाउ हा उहो जेको प्रोफेसर नासरा जो हा असांजी हूंदी हुई उनजो मुड़ुसु हा त उहे जेके आहिनि उहो उन्हनि वरी उन में महिराण उनजी ठाही मेडिको उते जी सियासत वरी कराची हिकिड़ी पंहिंजी हूंदी त हिकिड़ा बोर्ड हूंदा सभिनी जा हुई कंडेम दिस हुई कंडेम दिस हैदराबाद में वरी सिधो जहिड़ो हूंदो जेकॾहिं पाण में थिए त ऐं मोनोपोली हूंदी तव्हां पाण खे बि ख़बर हूंदी जीअं सिंध वारनि जी हिकिड़ी फुल मोनोपोली ऐं हिकिड़ी बदमाशी बि हुई त ॿी खे तनज़ीम खे उथण बि कोन ॾींदा ऐं जीअं हिते MQM जो आहे आई एम सॉरी टू से उते बि इहो ई चकर हूंदो हो त माण्हू तव्हांजे वक़्त में त जमियत हुई न किथे जेका तव्हांखे उथण न पई ॾे उहो हिते पर LMC ऐं होॾां जी ॻाल्हि थो कयां त उते बि ईअं हूंदो न त जीअं सिंध वारा वरी ॿिए कंहिंखे उथण न ॾींदा त हुननि जो पंहिंजो पोइ वरी टुटी विया पाण में ज़मीर लाड़े को खुर्ची जूनी जो उन ज़माने में उहो गुलाम जखराणी थियो ऐं पंहिंजो यूसुफ जखराणी हो पहिरीं हुननि जो सीनियर त इहो सॼो जीअं सिंध जो यूसुफ लगारी खां वठी इहो ग्रुप हलंदो आयो पर उन्हनि वटि इहो त डिस्कस करण जो माहौल न हूंदो ॻाल्हाइण मां तव्हां जेकॾहिं साईं GM जे ख़िलाफ़ु लफ़्ज़ ॻाल्हायो त ॾंडा खणी बीह रहंदा हुआ हिकिड़ो सख़्तु हुते माहौल हो तंहिंजे करे उहो माहौल बि असांखे कोन वणियो त मां कॾहिं हुननि खे बि जॉइन न कई पर हिकिड़ी नेशनल हिकिड़ी हूंदी हुई हिकिड़ो क़ौम परस्ती वारो जज़्बो त असां सां ज़्यादती न थिए न थिए ऐं उन ज़माने में जीअं हिकिड़ो लिसानियत जी नफ़रत जो माहौल हूंदो पोइ उन करे डॉक्टर साहिबु कराची में असांखे काफ़ी विढ़णो पियो सर्वाइव करण लाइ आउं वञी रहियुसि पंहिंजो डॉ मेडिकल कॉलेज जी हॉस्टल में असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो हो डॉक्टर नवाज़ निज़ामाणी हुनजी हॉस्टल में उन सां वञी रूममेट थियुसि इहो मैकलो रोड ते हूंदो हो त उते वरी उते बि असांखे दाबा त तव्हां नथा रही सघो हुन में असां चयोसीं असांजी असांजी हॉस्टल ठहे तव्हां कुझु त कयो न कटपर साहिबु ऐं पंहिंजो अंसारी साहिबु हो सेक्रेटरी कोशिशि हुननि कई पर जेसिताईं हॉस्टल ठहे त 2-3 साल या पहिरीं वारा शुरू वारा असां ॾाढी तकलीफ़ ॾिठी